अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैरियत सां हूंदा। तो असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं मुहबतनि जो माॻ ड्रामो कॾहिं ईंदो ऐं कॾहिं शुरू थींदो। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरीं जेकॾहिं असां असांजे चैनल ते न आहियो त मिर्च वारे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। तो मुहबतनि जो माॻ अची चुको आहे ऐं इंतज़ार जी घोड़ियूं ख़तमु थी चुको आहिनि। हू 19 फरवरी ते स्टार्ट थींदो ऐं इहे 4-5 ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो इन ड्रामे जो। इंशाल्लाह तव्हां वटि पुॼी वेंदो ऐं इन में अब्बास गुल उॾाइणो बि आहे। त चई रहिया आहिनि त अब्बास गुल उॾाइणो छो ड्रामनि में नथो अचे। दोस्तो हाणे अब्बास गुल इन ड्रामे में अची चुको आहे। हाणे तव्हां ॾिसो अब्बास गुल जो किरदारु ॾिसो कीअं आहे। तव्हांखे इन ड्रामे में अब्बास गुल जो मज़ो थींदो ऐं अब्बास गुल इन ड्रामे में हीरो हूंदो। त ॿिया केतिरा ई पुराणा अदाकार इन ड्रामे में बि शामिल आहिनि। ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। बाक़ी 5 ॾींहं तव्हां इंतज़ारु करिणो पवंदो। तव्हांखे 19 फरवरी ते ड्रामो स्टार्ट थी वेंदो ऐं ये 2024 जो ड्रामो आहे। तव्हांखे वधीक मज़ो ईंदो। तो वीडियो पसंदि आयो त हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। खुदा हाफ़िज़।